بسم الله الرحمن الرحيم. الحمد لله كما ينبغي الجلال وجهه وعظيم سلطانه، والصلاة والسلام على نبينا محمد وآله. أما بعد، هي أسانج البرنامج هي التأملات القرآنية जेको क़ुरान जी हिकिड़ी ॿ आयत पढ़ंदा आहियूं ऐं उन जो तर्जुमो कंदा आहियूं ऐं तअम्मुल ऐं तदब्बुर कंदा आहियूं। ऐं हीउ हिसो आहे 178 ऐं हीउ तअम्मुल तदब्बुर असीं छो था कयूं? छो जो अल्लाह असांखे हुकुम करे थो पंहिंजे किताब में अफ़ला यतदब्बरून अल-क़ुरआन अम अला क़ुलूबिन अक़फ़ालुहा। हिन क़ुरान खे छो नथा पढ़नि, छो नथा सम्झनि, छो नथा हिन जो तअम्मुल कनि ऐं हिन खे तदब्बुर कनि, हिन खे सम्झनि। हिन खे क़ुरान खे असीं जे सम्झंदासीं त पोइ असीं हिन ते अमल करे सघंदासीं, पर जे असीं सम्झंदासीं कोन त असीं अमल कीअं कंदासीं। तंहिंजे करे अॼु जेकी असांजी आयत आहे उहा हिकिड़ी जेकी 67 आयत नंबर आहे सूरत अल-अंफ़ाल। 67 आयत सूरत अल-अंफ़ाल में ऐं इन में अल्लाह ताला असांखे चए थो अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम मा कान लिन्नबी अन यकून लहु असरा हत्ता युथख़िन फ़िल अर्द तुरीदून अरद दुनिया वल्लाहु युरीदुल आख़िरह वल्लाहु अज़ीज़ुन हकीम। अजीब इताब आहे, हिकिड़ो प्यारो इताब आहे अल्लाह जे तरफ़ां नबी करीम खे। इताब छाजे लाइ इहो आहे? छो आहे त छो जो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बदर जी जंग में जेॾीमहिल काफ़िरनि खे पकड़ी, जेके काफ़िरनि खे ज़िंदा जेके पकड़ी, जेके ज़िंदा पकड़िजे पिया त नबी करीम हैरान थियो। 70 खनि हा उन में ऐं 70 उन्हनि मारिया हा, जेके काफ़िरनि जा जेके जंग बदर में थिया ऐं जेके पकड़िजी पिया 70 खनि हा। त नबी करीम हैरान थियो त हाणे हिननि खे छा कयां ज़िंदा। त हुननि तस्लीम कयो, हुननि खे पकड़ियनि ऐं जेके बाक़ी हा उहो 1000 खनि हा ॿिया भॼी विया। त हाणे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मशवरो कयो, हैरान थियो त हाणे पहिरीं जिहाद ते निकिता आहियूं, पहिरीं जंग ते निकिता आहियूं ऐं हीअ असां सां वाक़िअ थियो आहे त असीं कुझु मारिया आहिनि, कुझु ज़िंदा पकड़िया अथऊं ऐं कुझु असांजा माण्हू बि मरी विया आहिनि कुझु। ऐं नबी करीम जे दोस्त जेके 12 अलाए 13 शहीद अलाए 14 थिया हुआ बंद उन जंग में बदर में। त नबी करीम मशवरो कयो अबू बकर सां, उमर खां, सहाबीन जे विच में वेठा हुआ। त सहाबीन जो जेको मशवरो हो उन जो असीं इहो ॿुधायूं था त नबी करीम मशवरो कयो त उहो ॿुधायूं था। नबी करीम खे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पहिरियों मशवरो जेको ॾिनो हो त अबू बकर ॾिनो। अबू बकर जेको मशवरो ॾिनोसि त या रसूल अल्लाह, असांजा ही जेके पकड़िया अथऊं इहे बि असांजा माइट आहिनि, खणी काफ़िर आहिनि ऐं पकड़िया अथऊं, असांखे तकलीफ़ूं ॾाढियूं ॾिननि, पर असां हिननि खे मारे छा कंदासीं? असांजे हिननि खे पकड़े खणी हलूं ऐं हिननि खे वरी जो हिननि जे माइटनि खे मोकिलियो बा हेतिरा पैसा असांखे ॾियो त पोइ हिननि जे फ़िदा कयूं, अचे पंहिंजा माइट छॾाए वञो तव्हां। इहो हो अबू बकर सिद्दीक़ जो राय। ऐं हिते हज़रत उमर जो राय जेको हो उहो मुख़्तलिफ़ हो। हज़रत उमर जो राय इहो हो त हिननि खे सभिनि खे क़त्ल कयूं ऐं हिननि खे फ़ना करे छॾियूं हिते। छाजे लाइ? त काफ़िरनि खे ख़बर पए त असां में बि ताक़त आहे, असां में बि इज़त आहे, असां हिननि खे ख़तमु करे छॾींदासीं त सभु जेके ओसे पासे डिॼंदा त हाणे इस्लाम खे, दीन खे ताक़त आहे। त इहो राय उमर बिन ख़त्ताब जो। त ॾिसो न, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम परेशान थियो त हाणे छा कजे। त हिते ॿियो हिकिड़ो साहब अब्दुल्लाह बिन रवाहा उन बि चयो त या रसूल अल्लाह, ॾिसो न उमर जो बि राय जेको इहो ईंदे जे करे हो त चयो त छा या रसूल अल्लाह, तोखे कूड़ो कयो न, तोखे शहर मां कढी छॾियुनि, अख़रजूक, त तोखे हिननि ॾाढी तकलीफ़ूं, हिननि जो सभिनि जो सर कलम करे हिते मारे छॾियूं त ऐं ईअं कर मूंखे अक़ील ॾे। अक़ील हिन जो वेझो सफ़ा माइट हज़रत उमर जो चई मूंखे उहो ॾे, उन खे मां थो क़त्ल कयां। ऐं सभु कंहिंखे पंहिंजो माइट ॾे त उन खे क़त्ल करे। त अब्दुल्लाह बिन रवाहा चयो रसूल अल्लाह, ईअं कर हिकिड़ी वॾी खॾ था ॾिसो हुन में बाहि मचाए हिननि खे सभिनि खे उन में था उछलायूं, भली सड़ी वञनि त दुनिया ॿुधे त हिननि जेको नबी करीम तोखे, नबी जे करे इहे सभु ॻाल्हियूं पिया कनि, तोखे चई तो तकलीफ़ ॾिनी त उन्हनि सां असीं छा हशर कयो। त हिते हज़रत अब्बास उनखे इहो चयो त क़ताअत रहमक, यानी तो रहम कटे छॾियो ऐं इहो एतिरो त भणा ज़ुल्म न कयो माण्हू सां, छो जो उन हज़रत अब्बास जो इहो आहे। पर अबू बकर जो राय ॿियो हो त न, हिननि खे पकड़े खणी हलूं, पोइ हिननि जा माइट हिननि खे छॾाइण ईंदा त पोइ हिननि खे असीं हिननि खे पैसा वठी छॾींदासीं। त हिते नबी करीम थोरो पंहिंजे ख़ैमे में, तंबू में अंदरि वञी वरी मोटी आयो। मोटी जेॾीमहिल आयो त जेॾीमहिल अंदरि मोटी आयो त चई त मिथल कया अबा बकर, अबू बकर तूं जीअं इब्राहिम अलैहिस्सलाम जो जीअं दिलि नरम हूंदी ईअं
ईअं उहो बि ईअं चवंदो इन तो अलाह साईं क़ुर में उन जो ज़िक्र कयो इन तुअद्दिबुहुम फ़इन्नहुम इबादुक। इहो इब्राहिम अलैहिस्सलाम हज़रत चयो त फ़मन तबिअनी फ़इन्नहु मिन्नी वमन असानी फ़इन्नका गफ़ूरुर रहीम। इब्राहिम अलैहिस्सलाम चवंदो हो त या अलाह जेके मूं जो चवण में आहिनि त उहे तुंहिंजा बाना आहिनि ऐं जे नथा कनि त बि तुंहिंजा बाना आहिनि, तुंहिंजी मर्ज़ी आहे। ऐं जीअं ईसा अलैहिस्सलाम बि चयो इन तुअद्दिबहुम फ़इन्नहुम इबादुक, जे हिननि खे अज़ाब ॾींदे त बि तुंहिंजा बाना आहिनि, व इन तग़फ़िर लहुम फ़इन्नका अंतल अज़ीज़ुल हकीम। इहो जे अज़ाब ॾींदे त बि तूं उन्हनि जो मालिक ख़ालिक आहीं, तुंहिंजी मर्ज़ी आहे। पर ॾिसो न नबी करीम चयो त या उमर तूं ऐं जीअं नूह अलैहिस्सलाम चयो रब्बि ला तज़र अलल अर्दि मिनल काफ़िरीन दय्यारा। अल्लाह ताला नूह अलैहिस्सलाम जो ज़िक्र कयो उन चयो अल्लाह ताला सभिनि खे तबाह कर जेको नथा मञे तुंहिंजे नबी खे, ऐं हिकिड़ो बि हिननि मां न हुजे हिते। ऐं जीअं मूसा अलैहिस्सलाम चयो रब्बि इत्मिस अला अमवालिहिम वश्दुद अला क़ुलूबिहिम, मूसा अलैहिस्सलाम जी बि दुआ इहा हुई त हिननि खे दिलनि जो अंधो कहिड़े त हिननि खे तबाह बि कर। त इहो नबी करीम उन जो दीन जे लाइ सॼो ख़िताब। त नबी करीम चयो त हाणे इहो मुंहिंजो राय इहो आहे त अॼु जेको मुंहिंजो राय आहे अंतुम अल्यौम आला फला यफ़्लितन्न मिनहुम अहदुन इल्ला बिफ़िदा। हिननि खे पकड़े खणी था हलूं, जा हिननि जे माइट पैसा खणी अचनि जे न त हिन जो सर कलम कंदासीं सभिनि जो। त इहो ॾिसो न नबी करीम चयो त इल्ला सुहैल इब्न बैदा, पर फ़िलाणो उन मूंखे ॾाढी तकलीफ़ ॾिनी। हिते इब्न अब्बास रिवायत करे थो त उमर इब्न ख़त्ताब जो राय जेको हो नबी करीम खे न वणियो, ऐं अबू बकर जो राय नबी करीम खे ॾाढो यानी दिलि नरम अबू बकर जी बि ऐं अबू बकर जी बि हुई, ऐं उमर जो ॾाढो ॾुखियो फ़ैसिलो हो। तॾहिं नबी करीम अबू बकर जो फ़ैसिलो क़बूल कयो नबी करीम। त हिते ॿियो ॾींहुं थियो बदर जे जंग तां थोरो अॻिते निकिता मोटनि पिया मदीने ते, त हिते रिवायतुनि में अचे थो त उमर उथियो राति जो ॾिठईं त अबू बकर ऐं रसूलुल्लाह वेठा आहिनि परे वेठा आहिनि, पर ॿई बि था रोअनि। त आयो चईंसि या रसूलुल्लाह अख़बिरनी, ॿुधा छो था रो, तूं ऐं अबू बकर छो था रो, जे तव्हांखे एॾो ॾुख हुजे त मां बि तव्हां सां रोआं। त रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चयो त या उमर जी वण ॾिसी थो असां ते अज़ाब लहण वारो हो, इन वण जेतिरो वेझो असांजे मथां अज़ाब लथो, छो जो असां इहो फ़ैसिलो कयो त हिननि खां असीं पैसा वठी फ़िदा वठी ऐं हिननि खे छॾियऊं, ऐं अलाह इन शइ ते राज़ी न हो, अलाह साईं जी मर्ज़ी ही। तुंहिंजो जीअं राय हुया उमर, जीअं तुंहिंजो राय हो त हिननि खे क़त्लु कयूं त भली दुनिया खे ख़बर पए त इस्लाम जी जेकी दुश्मनी ऐं नबी जी दुश्मनी सवली न आहे। त इहो तंहिंजे करे पोइ इहा आयत हत्ता युस्क़िन फ़िल अर्द, यानी इहा जेकी आयत नाज़िल थी त इहा उन टाइम में नाज़िल थी त अलाह साईं चए थो हिन में त हत्ता युस्क़िन फ़िल अर्द। इहा आयत 7-8 जेके सूरत अल अंफ़ाल में नाज़िल थी, मा कान लिन्नबी, अलाह नाराज़ हो इन शइ ते, अलाह साईं जी मर्ज़ी इहा न हुई, मा कान नबी ईअं न करे हा। अलाह साईं चए थो हिते मा कान न थिए हा नबी करीम ईअं न करे हा, ऐं यकून लहू असरा, जेरा हिननि खे वठी ऐं खणी हिननि खे पकड़े न खणी वञे, हत्ता युस्क़िन फ़िल अर्द, छो जो हिननि खे अज़ाब करे ॾेखारिया हा त असां सां केॾी नबी सां मके में तकलीफ़, सहाबिन सां तकलीफ़ जेके मके में काफ़रनि ॾिनो उहे त आहिनि जेके उते असांखे तकलीफ़ सहाबिन खे ॾिनी, कुटींदा आहिनि, उस ते ॿधी छॾींदा आहिनि, मारींदा आहिनि, कंहिंखे क़त्लु करे छॾनि, जीअं सुमैया यासिर इन्हनि खे टंगे खजनि में मारे छॾनि, त उहे ई आहिनि ही जेके तव्हां हींअर पकड़िया आहिनि। अलाह साईं चए थो हत्ता युस्क़िन फ़िल अर्द, जेसि ताईं हिननि खां अहिड़ो करे हा हशर जो दुनिया हिननि जी ॿुधे हा। त अलाह साईं चए थो हत्ता युस्क़िन फ़िल अर्द तुरीदून अरद दुनिया, तव्हांखे दुनिया खपे, पैसा खपनि जो हिननि खां तव्हां वठो था फ़िदा, इन जे करे त तव्हां हिन खे मोटाए खणी था वञो, न तॾहिं फ़िदा जो इहो फ़ैसिलो तव्हां कयो त तव्हां हिननि खां ॾंड वठी पैसा वठी हिननि खे वरी छॾियूं। वल्लाहु युरीदुल आख़िरा, अलाह साईं खे त आख़िरत खपे, वल्लाहु अज़ीज़ुन हकीम। त ॾिसो न अलाह साईं हिननि खे इताब ॾिनो त अलाह साईं जो हज़रत उमर जहिड़ो फ़ैसिलो हो त हिननि खे क़त्लु कयो, हिननि खे सभिनि खे कुही छॾियो हुते त सॼी दुनिया ॿुधे त जेके नबी करीम खे तकलीफ़ ॾियण वारा हुआ ऐं जेके नबी ऐं सहाबी जेके उन्हनि खे तकलीफ़ मिली मके में, जंहिंखे सहाबिन खे मारियो हुन बिलाल खे, अम्मार खे, यासिर खे, उन्हनि जो छा हशर थियो ऐं हिननि छा हशर कयो, त उहा जेके न
उन जो फ़ैसिलो इहो थिए हा त हिननि खे सभिनि खे क़तलु कयो हा। सभिनि खे जो क़तलु थिए हा त पोइ माण्हू सॼी दुनिया ॿुधनि हा त हा न हिननि मुस्लमाननि में बि आहिनि अहिड़ा माण्हू सख़्तु ऐं दीन जे ख़ातिर ई हर शइ करण जे लाइ तयारु आहिनि। त इहो अलाह साईं जी रज़ा। पर हिन सहाबिन ऐं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन हिननि फ़ैसिलो कयो इहा हिन ॻाल्हि ते त अलाह साईं हिननि खे इताब ॾिनो। इताब यानी हिकिड़ो प्यार जी मोहबत जी हिननि खे सम्झाईं त तव्हां इहो न कयो हा त बहितरु थिए हा, तव्हां हिननि खे क़तलु कयो हा त माण्हुनि खे ख़बर पए त जेके नबी करीम खे तकलीफ़ था ॾियनि त उन्हनि खे असीं छा कयो, उन्हनि खे कहिड़ो हशर कयो। त ॾिसो न सहाबिन जो राय हो ऐं नबी करीम ॾिसो क़ुर मां फ़ैसिलो वरितो। इब्राहिम अलैहिस्सलाम जो क़ौल ॾिसई, वरी जेको ईसा अलैहिस्सलाम जो क़ौल नबी करीम उहो पढ़ी क़ुर मां हुननि खे ॿुधायो ऐं जेको उन्हनि खे ॿुधाई त उमर जो क़ौल आहे जीअं नूह अलैहिस्सलाम जो क़ौल हो त उन नूह अलैहिस्सलाम बि चयो अलाह साईं सभिनि खे तबाह कर, मुंहिंजो चवण नथा कनि। त ॾिसो न क़ुर मां फ़ैसिलो आणे ऐं नबी करीम चयो त मां उहो फ़ैसिलो थो वठां जेको इब्राहिम जो आहे ऐं ईसा अलैहिस्सलाम जो आहे। त बि ॾिसो न अलाह जी हुन में राय बि हुई, हुनजी राय त न जेके तव्हांखे तकलीफ़ ॾिनी ऐं जेके तव्हांखे अज़ाब ॾिना तव्हां उन्हनि खे क़तलु कयो हा त सही हथ युदख़िन फिल अर्द, तव्हां हिननि खे क़तलु कयो हा, हिननि खे तबाह कयो हा त माण्हू भली मुशरिक जेके ॿिया बि आहिनि ॿुधनि त इस्लाम जो केॾो माण्हू अञा आहिनि जेके पंहिंजे माइटनि खे बि कोई छॾनि। छो जो हिन में जेके ॿधल आहे माण्हू उन्हनि में केरु आहे, के माइट सोट मारोट हा नबी जा, के अबू बकर जा, के उमर जा। पर नबी करीम जेको फ़ैसिलो कयो त उहो त थी वियो हाणे, पर अलाह नाराज़ हो इन शइ ते, पर वरी बि अलाह सां हिननि खे माफ़ु करे छॾियो। त असांखे इन मां छा थो सम्झ में अचे, सम्झ में अची इहो अचे थो त नबी करीम इंसान आहे, बशर आहे, फ़ैसिलो जेको करे थो थी सघे सही बि आहे केॾीमहिल ऐं ग़लति बि थी सघे थो, पर अलाह साईं हुनखे वरी बि जल्दी तंबीह ॾींदो, सम्झाईंदो त हीअ कर हीअं न कर। त अलाह ताला असांखे सॼो क़ुर में छो इहो ॿुधाए छॾियो आहे असांखे सबक़ु वठणु, त इंसानु केॾो बि कोशिशि कंदो त वरी बि इंसानु ग़लती में किरी सघे थो। इहो उलमा लिखनि था किताब में त हिकिड़ो दफ़ो ताबई जलील सईद इब्न मुसय्यब पंहिंजे मजलिस में पंहिंजे मस्जिद में वेठो ऐं माण्हुनि खां पंहिंजे तालिब इल्मनि खां पुछई त अबू बकर सिद्दीक़ जी मंज़िलत छा आहे। त हिकिड़े चयो अबू बकर सिद्दीक़ नबी करीम जे अहिड़ो हो जीअं वज़ीर थींदो आहे बादशाह जो, हर शइ में उन खां मशहूरु वठंदो, हर मशहूर में उथण बीहण त अबू बकर खां इस्लाम में वठंदो ऐं उहो गार में नबी करीम जो दोस्त हो ऐं आरीश में बद्र जे जंग में नबी करीम जो जिथे बीठो उन चौकीदार हो नबी करीम जो। ऐं नबी करीम जे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम क़ब्र जे बि भरिसां अबू बकर आहे त उहो नबी करीम उन खां अॻु में पुछंदो ऐं उन जा फ़ैसिला वठंदो। त इहो रिवायत हाकिम में आहे। त ॾिसो त वरी बि असीं ॾिसूं था अली इब्न हुसैन अहल बैत उन्हनि ॾे वटि हिकिड़ो माण्हू आयो, चईंसि त साईं उन खां पुछे पियो अली इब्न हुसैन खां हिकिड़ो माण्हू अची पुछणु आयो त अबू बकर जी मंज़िलत छा आहे ऐं उमर जी तव्हां वटि अहल बैत। त उन जवाबु कहिड़ो ॾिनो, ॾिसो अहल बैत आलिम हा, वॾा जलील हा, चई क मंज़िलत हुमा मिनो सा, इन्हनि जी मंज़िलत ईअं जीअं हींअर इन्हनि जी मंज़िलत, जीअं क़ब्रूं हुननि जूं वेझे आहिनि नबी करीम जे भरिसां अबू बकर आहे, पोइ उमर आहे, ऐं उन टाइम में इहा बि मंज़िलत हूंदी हुई। इहा किताब ज़ुहद इमाम अहमद बिन हम्बल उन जी किताब में इहा आहे। उन वटि इहो इजाबा जवाबु जेको हो ॾिसो न जेके अॼुकल्ह उन्हनि खे सहाबिन खे घटि वधा ॻाल्हाइनि त ॾिसो उन्हनि जो छा जवाबु हो उन टाइम में, जो असीं छा थी हिन टाइम में असीं हिननि सहाबिन खे घटि वधि ॻाल्हायूं। सो इन माण्हू खां तौबा करे अहिड़े फ़िरक़े खां बि तौबा करे माण्हू सही इल्मु सिखे, पाण ई अखियूं खुली वेंदियूं इंसान जो। अलाह ताला असांखे तव्हांखे तौफ़ीक़ ॾिए, हिदायत ॾिए। हदा वल्लाहु अअलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम।